अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिहि वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह ताला शाला असां सभिनी के हिदायत नसीब फरमाए, ईमान असां रहाए, ईमान असां ख़ात्मो बिल खैर नसीब फरमाए। दुनिया में मदीने वाले साईं जी ग़ुलामी में जियारे ग़ुलामी वारो मौत नसीब फरमाए, आखिरत में मदीने वाले मीर जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शरपाड़ो नसीब फरमाए। हिन वक्त में एक वडी बीमारी माण्हुनि में फैलजी वई आहे। ऐं माण्हू उन कबीरे गुनाह के गुनाह ई नथा समझनि। तव्हांजी निशानदही उन पासे करण चाहियां थो। वो मर्ज़ जेको असांजे समाज के असांजे मुआशरे के वकोड़े वियो आहे, उहो आहे व्याज खोरी, सूद खोरी, व्याज वठण, व्याज खाइण। व्याज के माण्हुनि फैशन बनाए वरितो आहे, व्याज कमाई जो ज़रियो बनाए वरितो आहे, गुज़र बसर जो तरीक़ो बनाए वरितो आहे। ऐं हिकड़ा माण्हू आहिनि जेकी व्याज के गुनाह समझी व्याज खाइनि था, हिकड़ा गुनाह व्याज के गुनाह समझनि ई नथा, ईअं व्याज खाइनि। प्यारा दोस्तों, इहा बीमारी न रुगे मालदारन में, न रुगे व्यापारियन ताजरन तवंगरन में, पर घट दर्जे वारा हल्का फुल्का मानू उहे भी के न के सूरत व्याज में मुलविस थी विया आहिनि। चाहियां थो त इन मर्ज़ जो शरई इस्लामी हुकुम तव्हांजे साम्हूं खोले वज़ाहत सां बयान कयां। जेसी ताईं भी ही पैगाम पहुंचे थो, उहे कन खोले तवज्जह सां तफक्कुर सां हिन गुफ्तगू के ॿुधो त व्याज अल्लाह वटि नापसंदीदा अमल आहे। व्याज अल्लाह जे कहर, अल्लाह जे डमर के दावत ॾियणो आहे। जेको व्याज खाए थो
उन जो वजूद जहन्नम जी बाह जो बारण बनायो वेंदो जेको पंहिंजे बच्चन के पंहिंजे घर जे भातियुनि के पंहिंजे घराणे के व्याज खाराए थो गोया तबाही जी दावत पंहिंजे घराणे के ॾेई रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु शाल सभिनी मुसलमाननि के इन बीमारी खां बचाए। सही बुखारी में, सही मुस्लिम में, सुनन अबू दाऊद ऐं सुनन नसाई में हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ। मदीने वाले साईं फरमाए त इज्तनिबू अस्सबअल मूबिकात, सतन शयुनि खां बचो जेके बर्बाद करण वारियूं हलाक करण वारियूं शयूं आहिनि, सत उन्हनि खां बचो। मदीने वारो साईं पंहिंजी उम्मत के आगाह फरमाए रहियो आहे त सत शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तबाह ऐं बर्बाद करण वारियूं आहिनि। छा तव्हां बि बर्बादी खां बचणु चाहींदव? जवाब ॾियो। ॿुधो पंहिंजो पाक नबी तो फरमाए इज्तनिबु सबअल मूबिकात, सत कम जेकी तबाह ऐं बर्बाद कंदड़ आहिनि, ए मुंहिंजा उम्मतीओ, ए मुंहिंजे कलमे पढ़ण वारो, इन्हनि सतनि कमनि खां बचंदा कयो। नबी जो फरमान मञंदो? पंहिंजे पाक नबी जो हुकुम मञंदो? मथे हथ खणो। कालू या रसूल अल्लाह वमा हुन्न, असहाब ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां के बुधायो तो ये सत हलाक करण वारियूं शयूं कहिड़ियूं आहिनि, असां के आगाह फरमायो, असीं अमल कंदासीं। असां तो ते कलमो पढ़ियो आ, तो ते ईमान आंदो आ, महबूब तुंहिंजी ॻाल्हि असां मञंदासीं। असाबनि त ईअं चयो, पर अलाह कंदो हीअ जमायत बि ईअं ई चवंदी। चओ था ईअं अमल कंदो? या रसूल अल्लाह असां के बुधायो तो सही उहे कहिड़ियूं शयूं आहिनि? हबीबन फरमाया अशिरक बिल्लाह, पेरी पेरी बर्बाद करण वारी शे अल्लाह सां शिरक करण, अल्लाह जी ज़ात सां शिरक करण, मुशरिक थियण, या तबाही या बर्बादी या दुनिया जी बि आखिरत जी। अल्लाह जो डमर ऐं कहर जेको मुशरिक जे मथो आहे उहो कॾहिं लहंदो ई न। पेरी पेरी बर्बाद करण वारी शे ॻाल्हायो, अल्लाह सां शिरक करण, वसहर, ऐं ॿिए नंबर ते जादू। जादू तबाह करण वारी शे आहे, बर्बाद करण वारी शे आहे। अॼु इहो मर्ज़ बि आम थी वियो आहे। चङा भला फ़कीर ॾाढ़ियूं वॾियूं भोपनि जे पोयां ढारनि वारा ऐं सही मुंहिंजा तोतनि जी फाल विझण वारा, हथ ॾिसण वारा, ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारा, अटो ॿधियूं माण्हू उन जे पुठियों पिया था हलनि। हिकिड़ो माण्हू माण्हुनि खे ॿुधाईंदो, बाबा तोसां हीअं थींदो, तोसां हीअं थींदो, तुंहिंजो हीअं मुस्तक़बिल थींदो, हथ ॾिसी ॿुधाईंदो। हिकिड़ो माण्हू आयो, मोचड़ो लाहियूं आयो, लाहे मोचड़ो हिकिड़ो ॿ टे ॾाढी कुट कढी। चई छो थो मारी? चई तूं ॿियनि खे ॿुधाईंदो त तोसां हीअं थींदो, तोखे इहा ख़बर कोन्हे त हे ईंदो मूंखे मोचड़ा हणंदो, इहा ख़बर कोन पई। ॿियनि खे तूं उन्हनि जे मुस्तक़बिल जूं ॻाल्हियूं थो ॿुधाईं, तोखे पाण खे ख़बर कोन पई त हे ईंदो लांग बूट लाही ईंदो मूंखे कुटींदो। ग़ैब जो इल्मु अल्लाह खे आहे। चो ग़ैब जो इल्मु अल्लाह खे आहे। ताक़तुनि जो मालिक अल्लाह हुआ, कुव्वतुनि जो मालिक अल्लाह हुआ। जादूगर साहिर उहो माण्हुनि जे अखियुनि खे दोखो ॾींदो आहे। का शइ फिल वाक़िया जेका शइ जीअं हूंदी आहे उहा उन्हनि खे नज़र न ईंदी आहे, माण्हू दोखो खाई वेंदा आहिनि। सिर्फ़ चंद घड़ियुनि जे लाइ उनजो दोखो हलंदो आहे, उनजी ठगी, उनजो फ़रेब हलंदो आहे।
शैतान उन सां मिलियल हूंदो आहे। शैतान जी ऐं जादूगर जी पाण में मिली भगत हूंदी आहे इब्लीस जी। समझो था? जेकॾहिं जादूगर जे हथ में तुंहिंजो मुस्तक़बिल हुजे, हाँ, ते जादूगर पाण छो था धिका खाईंदा वठनि, छो था दर दर ते मोहताज थी पिनंदा वठनि। मुसलमानो, मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं भेनरूं, ॿुधो, भोपन वटि, जादूगरनि वटि, काहिननि वटि वञण चओ हराम आहे। ॻाल्हायो, के काहिन वटि, भोपे वटि वियो, हथ ॾिसी ॿुधाई बाबा तोखे 3 सालूं थींदियूं, तोखे फलाणी नौकरी मिलंदी, तुंहिंजो हीअ मुस्तक़बिल थींदो। चई यार हे सही थो चवे। उन ते यकीन कई, पक भाई फ़क़त कफ़र बिमा नुज़िल अला मुहम्मद, त मुहम्मद करीम ते जेको क़ुरान नाज़िल थियो आहे उन सां काफ़िर थी थियो। भोपे जी ॻाल्हि खे सचो सम्झई, जादूगर जी ॻाल्हि ते वेसाह कयई, काहिन जी ॻाल्हि ते पक सम्झई। इहो अल्लाह जे दीन सां, क़ुरान सां, मदीने वारे साईं सां कुफ्र करे थियो। याद रखो मुसलमानो, अहद कयो मुसलमानो, कॾहिं कंहिं जादूगर वटि न वेंदो, न जादू कंदो, न जादू कराईंदो, न जादू सिखंदो। जादू कुफ्र आहे। ॻाल्हायो, जादू कुफ्र आहे। जादू कुफ्र आहे। जादू कराइण वारो अल्लाह जे ॾमर ऐं कहर खे सॾे रहियो। ऐं जेकी बि इहे अमलियात कनि था न, जादू ऐं इहे जेके तावीज़ फुल कनि था, उन्हनि जी आक़िबत, उन्हनि जी पछाड़ी सख़्त बुरी थींदी। मुझे नज़र में काफ़ी अहिड़ा भोपा साहिर असांजे इलाइक़नि जा मरी विया बुरे मौत मुआ। शिकिलियूं उन्हनि जूं बदिलजी वियूं, शिकिलियूं बदिलजी वियूं, बुछड़ा मुंहं बणिजी विया, या अंधा थी विया, या मंडा थी विया, या अपाहज थी विया, या पंहिंजे पुटनि जे ज़रिए गोलीअ सां मुआ। एॾी उन्हनि खे ज़िल्लत वारी ज़िंदगी ऐं ज़िल्लत वारो मौत मिलियो। इन्नहु ला युफ्लिहु साहिर हैसु अता। जादूगर कॾहिं बि कामयाब न थींदो, भली कहिड़ा बि करतब खणी अचे, कहिड़ियूं बि शोबदेबाज़ियूं ॾेखारे, पर कामयाब न थींदो। उनजे बर्बादी उनजो मुक़द्दर आहे। जादू करण हराम आहे, जादू कराइण हराम आहे, जादू ते वेसाह करण हराम आहे। जादू करण वारो, जादू कराइण वारो, इहो अल्लाह जे ॾमर ऐं अल्लाह जे कहर खे सॾे रहियो। छा था चओ तव्हां इन खां बचंदव? मथे मथे हथ खणो। साईं फरमाइनि था, वक़त्लु नफ्सिल लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़। कंहिंखे नाहक क़त्ल करण, कंहिंखे नाहक मारण, कंहिंखे उफट मारण, कंहिंखे क़त्ल करण, साईं फरमाइनि था इहो हलाक ऐं बर्बाद करण वारो अमल। कंहिंखे मारे छॾे, हाँ, हिकिड़े माण्हू क़त्ल कयो आहे, उनजे खून जे बदिले खून करण, किसास वठण, उन में जेकॾहिं कंहिंखे मारे थो त इहो हक़ जो मारण आहे, इहो हक़ जो मौत आहे। या जंहिं शादीशुदा माण्हू ज़िना कई आहे, उनखे पत्थर हणी संसार करे मारण, हक़ सां मारण आहे। इन शरीयत जो, ख़ुदा जे क़ुरान जो हुकुम आहे, इनखे मारण, इन में को भर्ज न आहे। बेगुनाह कंहिं मुसलमान खे क़त्ल करण अल्लाह जे कहर ऐं ॾमर खे दावत ॾियण। ऐं मदीने वारे साईं फरमाए, जंहिं कंहिंखे क़त्ल कयो न, क़यामत जे ॾियारे में उहो मक़तूल ईंदो, उनजो हे कंधु उनजे तरी ते रखियल हूंदो, उन मां रत टिमंदो पियो, रत वहंदो पियो, ऐं वाहिदुल क़हार जे अॻियां रड़ कंदो, मौला मुंहिंजे कातिल खां पुछ मूंखे छो मारियो, मौला मुंहिंजे कातिल खां पुछ मूंखे छो मारियो। साईं फरमाइनि था त किथे
झेड़ो झगड़ो थी पियो आ तव्हां उते बीठा आहियो तव्हां उन्हनि खे छॾाइण जी कोशिश कयो तव्हां उन्हनि में सुलह कराइण जी कोशिश कयो ऐं तव्हां ॾिसो था तव्हांजे साम्हूं खून थो थिए क़त्ल थो थिए तव्हां ॾिसो था अखियुनि सां बीठा साईं फरमाइनि था त इहे जेकी बि इन मौक़े ते बीठा आहिनि उनखे रोकनि नथा झलनि नथा सुलह नथा कराइनि कातिल खे रोकनि नथा इन्हनि सभिनी जे मथां अल्लाह जी लानत वसंदी आहे इन्हनि सभिनी जे मथां अल्लाह कावड़ ऐं ॾमर कंदो ऐं मदीने वारे साईं फरमायो जेको कंहिंजा ज़बरदस्ती कपड़ा लाहे कंहिंजा कपड़ा फुरे कंहिंजो कपड़ा लाहे हबीबन करीमन फरमायो त कंहिंजे कपड़नि लाहिण वारे ते अल्लाह जी लानत वसंदी ऐं हिकिड़े माण्हू खे क़त्ल कयो वियो हिकिड़े माण्हू खे मारियो वियो उन जे मारण में सॼी दुनिया जा माण्हू मनसूबा बंदी में शामिल थिया हिकिड़े क़त्ल में हिकिड़े इंसान के मारण में सॼी दुनिया जा माण्हू सलाह मशवरो करे हिकिड़े के मारनि मदीने वारे साईं फरमाते ने हिकिड़े इंसान जे क़त्ल जे ॾोह में इन्हनि सभिनी माण्हुनि खे रब जहन्नम जी बाहि में उछलाईं हिकिड़ो इंसान क़त्ल थिए हिकिड़े माण्हू जो रत हारजे ऐं उनजी मनसूबा बंदी में जेतिरा बि माण्हू शरीक आहिनि सभु जहन्नम जो ॿारनि भली घणी सॼी दुनिया जा माण्हू मनसूबा बंदी करे हिकिड़े माण्हू खे मारनि था त सॼी दुनिया जे माण्हुनि खे रब जहन्नम में मोकिलींदो इंसानी खून अल्लाह वटि वॾो क़ीमती आहे जो इंसानी खून जी रब वटि वॾी क़ीमत आहे अल्लाह वटि वॾी क़ीमत आहे ऐं मदीने वारे साईं फरमायो त कंहिंखे क़त्ल करणु कंहिंखे उफट मारणु इहो हलाक ऐं बर्बाद करण वारो अमल ऐं साईं फरमाइनि था वअक्लुर रिबा व्याज खाइण बर्बादी आहे हलाकत आहे व्याज खाइण व्याज वठण व्याज खाइण व्याजी कारोबार करण व्याज जो सौदो करण पाण खे हलाकत ऐं बर्बादी में विझण ऐं साईं फरमाइनि था वअक्लु मालिल यतीम यतीमन जो माल खाइण जंहिंजो पीउ मरी वियो ॿारड़ा नंढड़ा आहिनि बेसमझ आहिनि हिन खे मौक़ो मिली वियो माल फबाई वियो यतीमन जो माल खाई वियो ज़मीनूं पंहिंजे नाले ते अटकल सटकल करे पंहिंजे नाले ते करी वियो प्लाटनि ते कब्ज़ा करे वियो यतीमन जा माल खाई वियो साईं फरमाइनि था क़ुरान फरमाए थो जेको यतीमन जा माल ज़ुल्म सां खाए थो उहो जहन्नम जी बाहि जा टांडा पंहिंजी पेट में थो बरंदड़ टांडा गिरह खाइबा आहिनि मानी खाइबी आहे बोड़ खाइबो आहे चांवर खाईंदा आहियो गिरह खाईंदा आहियो जेको यतीमन जो माल थो खाए सो ॼण जहन्नम जा टांडा पंहिंजे पेट में दाख़िल थो ॿुधायो अहिड़े गुनाह का बचजे या न बचे जी यतीमन जा माल न खाईंदा कयो व्याज न खाईंदा कयो ऐं साईं फरमाइनि था वतवल्ला यौम ज़हफ इस्लाम ऐं कुफ्र जी जंग पई हले लड़ाई पई लॻे ऐं पुठी ॾेई भॼे इहो अमल हलाक ऐं बर्बाद करण वारो मैदान में जॾहिं निकिरो न मुजाहिद थी मैदान में निकिरो त पोइ सिर्फ़ु वञे वञण ॾे पुठी न ॾेखारे जिहाद में वञबो अलाह कंदो असांखे बि मौक़ो मिलियो मुंहिंजो इरादो पको आहे जिहाद जो मौक़ो मिले कंदो जिहाद थींदो मुजाहिद सिर्फ़ु कटजे कुर्बानी ॾियणी पवे ॾींदासीं इंशाअल्लाह उहो वक़्तु ईंदो जो नई दिल्ली जे मथां साओ झंडो पाकिस्तान जो चाढ़ींदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह वाशिंगटन डीसी जे मथां बि इंशाअल्लाह इस्लाम जो साओ झंडो फड़काईंदासीं मौक़ो मिलियो जिहाद कंदासीं
मदीने वारे साईं फरमाया न जिहाद करे न वरी जिहाद जो इरादो ही अथस, दिल में ख्याल ही जिहाद जो न थस। मरी वियो तो मुनाफिकत जे मौत मरी वियो, मोमिन थी न मो। दिल में इरादो जिहाद जो थस, पो भली बिस्तर ते मो तमन्ना शहादत दी थस। अल्लाह करे मौको मिले काफरन सां लड़ाई कयां, जिहाद कयां, शहादत जो दर्जो माणिया, बिस्तर ते मो पर दर्जो उनके शहादत जो मिलंदो। न जिहाद करे न जिहाद जो इरादो थस, मरी वियो तो मुनाफिकत जे मौत मरी वी। समझो था इस्लाम ऐं कुफ्र जी जंग में पुठी ॾेई बजे या हलाक ऐं बर्बाद करण वारी शइ आहे। ऐं सतीं ॻाल्हि जेका बर्बादी में विझण वारी आहे, वकल्फुल मुहसनातिल गाफिलातिल मोमिनात। मोमिन न्याणियूं उन्हनि खे कूड़ो इल्ज़ाम बुराई जो ॾेई कारो करणु, इहो हलाक ऐं बर्बाद करण वारी शइ। असांजे सिंध में कारोकारी जो रवाज घणो थी वियो आहे। हीअ कारी आहे, हे कारो आहे। लालच जे करे, दौलत जी लालच, ज़मीन जी लालच, पैसे जी लालच, ॾंडु वठां, ज़मीन ते कब्ज़ो कयां, पंहिंजी न्याणी जे मथां कारह जो इल्ज़ाम मड़े, हुन को ॾंडु भराए ज़मीन फबाए थी। चो हराम आ, ॻाल्हायो हराम आ। साईं फरमाइनि था त वकल्फुल मुहसनातिल गाफिलातिल मोमिनात, बेखबर मोमिन्याणी, पाक दामन मोमिन्याणी ते जिना जो इल्ज़ाम लगाए, कारह जो इल्ज़ाम लगाए, इहो अमल हराक करण वारो, बर्बाद करण वारो आहे। हिते बि बर्बादी, होॾे बि बर्बादी। ये सत शयूं आहिनि। मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत खे आगाह कयो त इन्हनि सतनि कमनि खां बचो। मां भेरो ॾियारियां वरी, तवज्जो मूं ॾे कयो। पहिरें नंबर ते साईं फरमाइनि था अल्लाह सां शिरक करणु वॾो कबीरो गुनाह, हलाक करण वारी शइ आहे। ॿिए नंबर ते जादू, टे नंबर ते नाहक क़त्ल करणु, चौथे नंबर ते व्याज खाइणु, पंजे नंबर ते यतीमन जो माल खाइण, छहे नंबर ते इस्लाम ऐं कुफ्र जी जंग में पुठी ॾेई भॼण, ऐं सते नंबर ते मोमिन न्याणियुनि जे मथां, औरतुनि जे मथां कारह जो इल्ज़ाम ॾियणु। इहो हलाक ऐं बर्बाद करण वारा सत कम। चओ इंशा अल्लाह ताला असां इन्हनि सतनि कमनि खां बचंदासीं। मथे हथ खणी ऐलान कयो। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या इमाम हाकिम रिवायत आंदी, मुझे लिजपाल नबी फरमायो, मदीने वारे साईं फरमायो, अरबउन हक़्क़ुन अलल्लाह अल्लाह युदखिलहुमुल जन्नह। चार माण्हू अहिड़ा आहिनि अल्लाह ऐलान करे छॾियो आहे त चइनि माण्हुनि खे रब कॾहिं बि जन्नत में दाख़िल न कंदो। चार बदबख्त बदनसीब आहिनि जिन खे रब कॾहिं बि जन्नत में दाख़िल न कंदो। वला युज़ीकहुम नईमहा, जन्नत जी का नेमत उन्हनि खे चखाईंदो बि न।
बेहश्त जी का नेमत उन्हनि खे चखाईंदो ई न। उहे चार बदबख्त, चार बदकिस्मत माण्हू आहिनि। सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह असांखे ॿुधायो उहे चार बदनसीब केर आहिनि? साईं फरमाइनि था मुदमिनुल खम्र, जेको शराब हमेशा पीअंदड़ा, नशैया, मवालिया, शराबिया, भंगोरो आ, जेको नशो वापराइण वारो आ। रब कसम खणी छॾियो आ त इने खे जन्नत में दाख़िल न कंदो, इने खे जन्नत जो मज़ो चखाईंदो बि न। केर केर? नशाई, शराबी। कंहिंखे शराब जी आदत आ, को भंग जो मवाली आ, को चरस जो मवाली आ, को हीरोइन जो मवाली आ, को वरी हराम आ। ओ मिठा नशो हराम आ। ॿिया वरी नशे खां हेठि वरी ॿिया ॿियूं बि घणियूं बीमारियूं आहिनि। गुटको, मेनपुड़ी, माओ, 2100, अलाए कहिड़ियूं बीमारियूं पैदा थियूं आहिनि। ऐं कैंसर जी बीमारी महीने में हिकिड़ो ॿ माण्हू ज़रूर मूं वटि अहिड़ो वठी था अचनि जिन खे वात जो कैंसर लॻियल आहे। वात जो कैंसर ओ इन गुटके मझां ऐं इन पान मझां। पान में काथो आहे, पान में चूनो आहे, पान में मेंथोल आहे। इन पान मझां वात जो कैंसर थियो आहे। माण्हू मरी विया आहिनि, बर्बाद थी विया आहिनि। हिकिड़ो माण्हू अहिड़ो वठी आया, मां हुनजी ॻाल्हि नथो करे सघां। उनखे हे हॾ ज़ाहिर थी विया हिते, ऐं उन्हनि मझां बदबू अहिड़ी पे आई जो माण्हू पासे में वेही न सघे। बदबू। मूं पुछो ही छा मसलो आहे? चई से पान जो मवाली हो, पान खाईंदो। पुट इन्हनि मझां फ़ाइदो तोखे कहिड़ो पियो आहे जो इन जो मवाली बणियो आहीं? कराची जा माण्हू, ठठे जा माण्हू, बदीन जा माण्हू, ही लाड़ जी जेका पट्टी आहे न, इन्हनि खे त पान को ॾाज में मिलियो आहे। घारो, साकरो, ठठो, गुज्जो, रोड ॻाढ़ा थिया पिया आहिनि, भितियूं ॻाढ़ियूं थियूं पियूं आहिनि। मुसलमानो भाइरो, इन बुराइयुनि खां बचो, इन्हनि बद आदतुनि खां बचो। भला नथा बची सघो न, नथा छॾे सघो न, गुटको नथा छॾे सघो, फोटा इलाची वठी अचो, फ़क़ीर तव्हांखे पढ़ी ॾींदो, मुफ़्त में पढ़ी ॾींदोसांव इंशाअल्लाह। तव्हांखे इन शइ जी बूइ बि न वणंदी। शराब जा मवाली आयो, गुटके जा मवाली आयो, या पान जा मवाली आयो, या कहिड़ी बि शइ जी आदत, फोटा खणी अचो, मूंखे मुंहिंजे मुर्शिद जो हुद्दो मिलियल आहे, मुझे मुर्शिद जी इजाजत मिलियल आहे इंशाअल्लाह ताला। हिते वेठा आहिनि अहिड़ा जेके अॻे मवाली हुया, सिगरेटुनि जा, नशे जा मवाली आज छॾे विया आहिनि। हिते वेठा आहिनि जलसे। छॾण जी नियत तुंहिंजी सो हुजे, इरादो छॾण जो हुजे। साईं फरमाइनि था अरबउन हक़्क़ुन अलल्लाह अल्ला युदखिलहुमुल जन्नत वला युज़ीकहुम नईमा। चार माण्हू आहिनि अल्लाह जे मथां हक़ आहे, उन्हनि खे जन्नत न ॾेखारींदो, जन्नत जो मज़ो न चखाईंदो। उन्हनि मां पहिरियों आहे मुदमिनुल खम्र, नशेबाज, शराब जो आदी, शराब जो मवाली, व आकिलुर रिबा, ऐं ॿिए नंबर ते व्याज खोर, व्याज खाइण वारो। खुशामदी खुश आहे व्याज खाइण वारो, व्याज जो मवाली, व्याज जो आदी। साईं फरमाइनि था अल्लाह हिन खे जन्नत जी खुशबू बि न सिंगाईंदो। ऐं मदीने वारे साईं फरमायो व आकिलु मालिल यतीम,
टियों बदबख्त जेको यतीम जो माल खाइण वारो आ, यतीम जे माल के गिरकाइण वारो आ, जन्नत में न वींदो, जन्नत जी का नेमत रब उनके चखाईंदो बिन। चौथे नंबर ते साईं फरमाइण था वल आकुल वालिदई, जेको पंहिंजे अब्बे ऐं अम्मड़ जो नाफरमान आ, जे दिल अम्मा जी रंजाई, जे अब्बे जी दिल दुखाई, जे ते जीजल मां नाराज आ, जे ते वालिद करीम नाराज आ, उन्हें ते वाहिदुल कहर रब भी नाराज। हिकिड़ो माण्हू आयो चईसि मुंहिंजो पुटु सऊदी में वेठो आ, 25 साल थी विया अथसि, मां सिकां थो उनजे ॾिसण जे लाइ, तव्हां मूंखे ख़त लिखी ॾियो त मुंहिंजे पुट ॾे ख़त लिखी ॾियो त मुंहिंजो पुटु अचे, मां उनखे ॾिसां, उन पंहिंजे बच्चे जो मुंहुं ॾिसां। मां ज़िंदगी ख़बर न आहे केतिरी हयाती ते भरवसो न आहे, मां पंहिंजे बच्चे खे रुॻो अखियुनि सां ॾिसणु चाहियां। 25 साल न ॾिठो, रोए रोए अखियुनि मां ॻौड़ा पिया। मुंहिंजो भाउ मां उनखे सुञाणा कोन, कीअं ख़त लिखां? चइसि क़ुर हदीस मां आकाम लिखी ॾियो, पोइ अॻिते हलां उनखे मन साञा ॾिए। उनखे क़ुर हदीस जा पीउ मां जा हुकूक दलाइल लिखी मोकिलियो, ख़त पढ़ी पहुतुसि पर मोटियो कोन। उहो पीउ वीचारो रोंदे रोंदे मरी वियो। पीउ उनजो रोंदे, मुंहिंजे मातरी जे पासे जी ॻाल्हि आहे, मातरी जे पाड़े में ॻोठ आहे नंढो, उन ॻोठ जो वाक़ियो आहे। उहो माण्हू उते सऊदी में अधरंग जी बीमारी थियसि, अधरंग जो मर्ज़ लॻुसि, पोइ उते इलाज न थियो, खणाए आयसि हिते व्हीलचेयर ते, हिते पहुतो 2 ॾींहं 4 ॾींहं, पुट 4-5 पुट हुजनि, उन्हनि ख़िदमत चाकरी 2-3 ॾींहं कई, 2-3 ॾींहं कई, आख़िरकार उहो पुट बेज़ार, धीउ बेज़ार, घर जा भाती बेज़ार। उन माण्हू खे हिकिड़ो मन कखां झूपड़े में ॿार फिटी करे छॾियो, पेशाब पायखानो हिकिड़ी जाइ ते पियो करे, केरु सफ़ाई करण वारो कोन्हो, गंदगी बदबू उन मज़ा अचे पई, ईअं चुड़ी चुड़ी रड़ियूं करे दाहूं करे 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 मरी वियो। उनखे पंहिंजे बच्चनि पुण जी संभाल न लॻी। मुंहिंजो चिशमदीद वाक़ियो तव्हांखे ॿुधायां, अखियुनि ॾिठो वाक़ियो। पीउ मां खे रंजाइण वारो कॾहिं ख़ुशि न गुज़ारींदो, पीउ मां जी दिलि रंजाइण वारो कॾहिं सुख जो टुकुर न नसीब थींदुसि। हाँ, ख़ुशियूं 2-3 ॾींहं आहिनि, ख़ुशियूं उन जूं आरज़ी आहिनि। जे अब्बे जी दिलि रंजाई आहे, अम्मा जी दिलि दुखाई आहे, जल्द अल्लाह जे पकड़ में ईंदो, रब जी गिरफ़्त में अची वेंदो। मां अक्सर ईअं चवंदो आहियां त पीउ मां तव्हां वटि परदेसी अथव, ये मुसाफ़िर आहिनि तव्हांजे घर में, ये चंद ॾींहंनि जा महिमान आहिनि। वरी अब्बो हलियो वियो त वरी अब्बो न मिलंदो, अम्मड़ बिछड़ी वई न वरी अम्मा न मिलंदो, वरी कंहिंखे अम्मा करे छॾींदा, वरी कंहिंखे बाबा चई पुकारींदा। ओ अदल करे एतिराम अब्बे जो, अब्बो बिनेठ अब्बो आ, चप चुमियूं ॾियनि हिक ॿिए खे, जॾे बाबो करे सॾु कबो आ। अदल करे एतिराम अब्बे जो, अब्बो बिनेठ अब्बो आ। अदल करे एतिराम अब्बे जो, अब्बो बिनेठ अब्बो आ। चप चुमियूं ॾियनि हिक ॿिए खे, जॾे बाबो करे सॾु कबो आ। अदल करे एतिराम अम्मा जो, अम्मा बिनेठ अम्मा। या कुराड़ी तुंहिंजे लाइ रहमत जो छप्पर हुई छाम थई, तोखे अम्मा जे वजूद जी कल नाहे, एहसास नाहे। कुराड़ी आ, हीणी आ, कमज़ोर आ, घर में वेठड़ी आ, पर ईअं सम्झ तुंहिंजे मथां रहमत जी छप्पर हुई छाम।
जेरी मल अम्मड़ विछड़ी गई त जणो लट्टो लिंगन तांजी लही वने को मथों छपर छाम पी वने ओ मिठा अबे जो कदर कर पंजी जीजल मां जो एहसास कर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हिकड़ी औरत मदीने वाले साईं जे खिदमत में आई, या रसूल अल्लाह अलकमा तव्हांजो असहाबिया सकरात ॾाढी ॾुखी अथसि, साह नथो निकिरेस, वल तफ़त साक बिसाक पिन्नियूं हिक ॿिए में वटबियूं, हिकड़ी सट सकरात जी 360 तलवारुनि जा वार कजन एतिरो ईज़ा न ईंदो जहिड़ी सकरात जी सट दर्दनाक हूंदी आहे। या रसूल अल्लाह साह नथो निकिरेस, ॾाढो दर्द में तकलीफ़ में कर्ब में आ। साईं फरमायो त मां अलकमा तुंहिंजो छा थींदो आहे? या रसूल अल्लाह मुंहिंजो मुड़सु आहे। साईं फरमायो त अलकमा जो अबो अमड़ जेरा है। हा या रसूल अल्लाह पीउ गुज़ारे वियो, अमड़ जेरी आहे। साईं फरमाया अमड़ खे आणियो, माई आई। साईं फरमाइनि मां अलकमा ते राज़ी आहीं या नाराज़? मां चवण लगी या रसूल अल्लाह मां नाराज़ आहियां। अलकमा ज़ाल जो चयो मञंदो आहे, मूं अमड़ जी दिलि ॾुखाईंदो आहे। साईं फरमाया भला हाणे बख़्शीस या रसूल अल्लाह दिलि माफ़ी न थी ॾिए। साईं फरमाया मोटी वञ। माई वापसि वई आहे। मदीने वारे साईं हुकुम ॾिनो, सुकल काठियुनि जो ढेर गॾु कयो, सुकल काठियुनि जो अंबार गॾु करे उनखे बाहि ॾियो। जेॾीमहिल बाहि जी चिखा मची वञे पोइ अलकमा खे खणी उन बाहि में उछलायो। जिते अमड़ नाराज़ आहे उनजो फ़ैसिलो मां इहो थो कयां। जेॾीमहिल रसूल करीम जो हुकुम मिलियो आहे, उनजे अलकमा जे वजूद के खणी बाहि वञण लगा। के माण्हू वञी अम्बड़ खे ॿुधायो, अम्मा तुंहिंजे बच्चे जे लाइ रसूल करीम ही फ़ैसिलो कयो आहे। माई खे जुती पाइण यादि न रही आहे, टोड़ंदी आई, रोंदी आई, या रसूल अल्लाह मुंहिंजे बच्चे खे बाहि में न विझजो, किथे मां इहो ॾुख सही सघंदसि। या रसूल अल्लाह मुझे बच्चे के बाहि में न उछलाइजो। मुझा दोस्तो साईं फरमाइंदा तो माफ़ करीस। जेॾीमहिल अलकमा के अमड़ माफ़ी ॾिनी आहे त ज़बान ते कलमो जारी थी वियो, आसानी सां दम परवाज़ थी वियो। अबे ऐं अमड़ जो कयो एतिराम, कयो तने जी खिदमत सुबह तोड़ शाम। अबे ऐं अमड़ जो, अबे ऐं अमड़ जो कयो एतिराम, कयो तने जी खिदमत सुबह तोड़ शाम। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सही मुस्लिम में हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ। मदीने वाले साईं फरमायो
हजरत जाबिर तो चलन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकिलुर रिबा व मुकिलहु व कातिबहु व शाहिदई। अल्लाह जे रसूल लानत कया व्याज खाइण वारे ते, व्याज वठण वारे ते, व्याज जे लिखण वारे ते, ऐं व्याज जे शाहिदन ते अल्लाह जी लानत। रुगे व्याज ॾियण वारो न, व्याज वठण वारो न, पर व्याज लिखण वारो, व्याज पढ़ण वारो, व्याज जो सौदो ठाहिण वारो, व्याज जे सौदे ते शाहिद बणजण वारो, इन्हनि सभिनी जे मथां अल्लाह जी लानत। इन जे करे असांजे बाज़ उलमा फतवा ॾिनी आहे त बैंक जी नौकरी न कयो। छो त बैंक जो सॼो कारोबार, सॼो निज़ाम व्याज ते थो हले। बैंकुनि जो जेको बि कारोबार आहे न, जेके उन्हनि जा मैनेजर आहिनि, क्लार्क आहिनि, लिखण पढ़ण वारा आहिनि, पंहिंजो सिक्योरिटी वारा आहिनि, उन्हनि सभिनी खे पघार बैंक ॾींदी आहे। ऐं बैंक जो सॼो कारोबार जेको आहे उहो व्याज ते हूंदो आहे। इन जे करे असांजे बाज़ उलमा चयो आहे त बैंक जी नौकरी करण बि हराम आहे। छो त उहो जेको पैसो आहे, पघार आहे, उहा व्याज जे पैसनि मथां मिले। बाज़ उलमा जवाज़ जी फतवा ॾिनी आहे। बाज़ उलमा चयो आहे हिकिड़ो माण्हू मसलन सिक्योरिटी गार्ड आहे, उहो पंहिंजी ड्यूटी थो ॾिए, उनखे उनजी तनख़्वाह थी मिले पंहिंजी महिनत जी। उन्हनि कन आलमनि उनजे जवाज़ जी फतवा ॾिनी आहे त बैंक जी नौकरी करणु जाइज़ आहे। पर अक्सर उलमा जी फतवा इहा आहे त बैंक जी नौकरी करणु हराम आहे, नाजाइज़ आहे। छो त उनजी पघार ई व्याज जे पैसनि मां भरी थी वई। ऐं साईं फरमाइनि था जेको व्याज जे सौदे ते गवाह हुजे न, शाहिद हुजे, या लिखे या पढ़े, कंप्यूटर में जेको लिखे थो न वेठो फलाणे हेतिरा पैसा वरिता, हेतिरो व्याज थियो, हेतिरो इंटरेस्ट थियो, हेतिरो हिन जो मार्कअप थियो, उहो लिखनि था। लिखण वारा, शाहिद बणजण वारा, हड़नी जे मथां अल्लाह जी लानत। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुरे ध्यान के तो मैं हिकिड़ी हदीस ॿुधायां, सुजाग आयो, तवज्जो मुरे तो हदीस ॿुधायां। मदीने वाले साईं जी हदीस आ, इमाम बैहकी रिवायत आंदी आ। हबीबन करीमन फरमाता अर्रिबा सबून बाबन अदनाहा कल्लदी यकउ अला उम्मिही। व्याज जा 70 दरवाजा आहिनि, व्याज जे गुनाह जा 70 मर्तबा आहिनि, 70 अज़ाब जा क़िस्म आहिनि, 70 ॾोह जा दर्जा आहिनि। उन्हनि मां घटि में घटि दर्जो ही आहे जीअं को माण्हू पंहिंजी जीजल माउ सां ज़िना करे, हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए। ॾोह एॾो आहे, जुर्म एॾो आहे, गुनाह एॾो वॾो आहे जीअं को माण्हू पंहिंजे माउ जीजल सां ज़िना करे। पर हिकिड़ी रिवाज वरी ही लफ़्ज़ आया आहिनि त हिकिड़ो रुपयो व्याज जो वठे, एॾो गुनाह हुआ जीअं काबतुल्लाह जे अंदरि वञी पंहिंजी जीजल माउ सां कारो मोह करे। पुट या दुनिया कम न ईंदई, ये माल कम न ईंदई। अॼु ग़रीबनि खां व्याज वठी रत रोड़े, माण्हुनि जा रत चूसे, बैंक बैलेंस ठाही, बंगला ठाही, मिल्कियतूं धारियई। ये मिल्कियतूं हिते धूड़ पियूं पाईंदियूं, तुंहिंजो जिस्म वञी मिटीअ जे कीड़नि जो खाज बणजंदो। ॿुधाए करोड़पति विया छा खणी विया? तव्हांजे ॻोठ जो वॾेरो गुज़ारे वियो हूंदो, तव्हांजे इलाइक़े जा अमीर तवंगर ताजिर मालदार पैसे ॾोकण वारा छा खणी विया? मूंखे ॿुधायो।
कब्र में विया त कहिड़ी शइ पाण सां गॾु खणी विया जी ज़मीन गॾु हले न ज़ाल पुट औलाद अयाल माल दौलत ज़र ज़मीन धन दौलत कहिड़ी शइ उन सां कब्र में गॾु हली ॿुधायो जवाब ॾियो वो असां खां पोइ असां जहिड़ा दुनिया में ॿिया लखे हूंदा असांजो हीउ बदन प्यारो कब्र जी खाक में हूंदो ॾिसी दुनिया न करे बावर इते पई धूड़ पाईंदी हडन ते प्या कुत्ता गिरंदा बदन सारो फना हूंदो धन दौलत माल मिल्कियत इते प्या हूंदा तू हथे खाली वनी मिट्टी जो मेहमान थींदे ओ मिठा या दुनिया दौलत केड़े कम जी नफो ब्या वठंदा पुछाणो तोखो थींदो दुनिया दौलत जेका गॾु कई व्याज जे ज़रिए रिश्वत जे ज़रिए चोरी जे ज़रिए बदकिरदारी बदअफ़ाली जे ज़रिए दुनिया गॾु कई या दुनिया इते धूड़ पाईंदी नफ़ो ॿिया वठंदा हिसाब किताब तोखो थींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इमाम अहमद रिवायत आंदी आ मदीने वाले साईं फरमायो मा मिन कौमिन यज़हरु फीहिमुर रिबा इल्ला उखिज़ू बिस्सना जे कौम जे अंदर व्याज घणो थींदो उन कौम में अल्लाह टुकर आणींदो रोज़ी जी तंगी आणींदो महंगाई थींदी पुट महंगाई ॾिसो था हींअर महंगाई ॾिसो था हींअर थी या कोन थी तव्हां चओ था त सही महंगाई नवाज़ शरीफ़ कई आहे शहबाज़ शरीफ़ कई आहे असल में प्रकार असांजा आहे असांजे बदअमलनि जी शामत आहे साईं फरमाइनि था जॾहिं व्याज घणो थी वेंदो महांगायूं थींदियूं ॾुकर पवंदा माण्हू अन्न जे दाणे जे लाइ सिकण लॻंदा अॼु बि वक़्तु रब जे दर ते मोट ही ज़ालिम हुक्मरान जेके अची वञनि था इहा असांजे अमलनि जी बदअमलनि जी शामत आहे शामत आमाल मां सूरत नादिर गिरफ़्त पंहिंजे बदअमलनि जी शामत आहे जेका कॾहिं महांगाई जे सूरत में कॾहिं ॿोॾ जी सूरत में कॾहिं ज़िलज़िले जी सूरत में कॾहिं आसमानी आफ़त जी शामत जी सूरत में अचे थी सभु असांजे बदअमलनि जी शामत साईं फरमाइनि था जंहिं कौम में व्याज घणो थी वेंदो उन्हनि ते ॾुकर ईंदा महांगायूं थींदियूं वमा मिन कौमिन यज़हरु फीहिमुर रशा इल्ला उखिज़ू बिर्रुब साईं फरमाइनि था जंहिं कौम में रिश्वत घणी थी वेंदी उन्हनि ते दुश्मन जो धाको वेही वेंदो दुश्मन उन जे मथां गालिब थी वेंदा जेके रिश्वत घणी वठंदा उन कौम जे मथां दुश्मन गालिब थी वेंदा साईं फरमाइनि था जंहिं कौम में ज़िना घणी थी वेंदी उन कौम में तरह तरह जूं बीमारियूं नाज़िल थींदियूं तरह तरह रखे ये टई शयूं अॼु असांजे समाज में नज़र अचनि आहे कि न हां ओ मुसलमान अॼु वक़्तु थई रब जे दर ते तौबा ताइब थी माफ़ी तलब थी जेकॾहिं का ग़लती कसूर आहे त माफ़ी वठ जे ग़लती आहे त बख़्शिश घुर ऐं ॿियनि खे बि रोक ॿियनि खे बि मना कर हर मुसलमान खे इन्हनि हलाकत ख़ेज़ ॻाल्हियुनि खां बचणु ज़रूरी आहे ऐं जेका शइ तोखे मालूम थी
उहा वञी ॿियनि ताईं बि मुहम्मदी पैगाम पहुचाए, ॿियनि खे बि गुनाहनि खां रोक। बाबा ज़िना खां बचो, बाबा गुनाह खां बचो, व्याज खां बचो। जेसीं ताईं तुंहिंजो हथ पेर हले, जेसीं ताईं ज़बान हले, ॿियनि खे बि गुनाह खां रोकियो। छा इहा ॻाल्हि क़बूल आहे? तव्हां अमल कंदो जी? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इमाम अहमद रिवायत आंदी, हज़रत उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, मुझे दिल पर नबी फरमायो, वल्लज़ी नफ्सी बियदिही, कसम आहे मूंखे उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान। मदीने वारो कसम तो खड़े। साईं फरमाइनि था उन अल्लाह जो मूंखे कसम आहे जंहिंजे हथ में मुंहिंजी जान। हीअं थींदो उनासुन मिन उम्मती अला अशरिन व बतरिन व लअबिन व लहबिन। अहिड़ो दौर ईंदो मुंहिंजी उम्मत वारा सरकशी कंदा, बेहयाई कंदा, गुनाह कंदा, फिस्क फजूर में पवंदा, ॻाइण वॼाइण कंदा, रनू नचाईंदा, औरतुनि जो रक्स ॻाइण वॼाइण थींदो, महफ़िल मौसीक़ी जी सजाईंदा, पोइ उन में नचंदा, शराब पीअंदा, ॻाईंदा वॼाईंदा, ईअं नशे में किरंदा, निंड पवंदा। फयुस्बिहु क़िरदतन व खनाज़ीर, जेॾी महिल उथंदा त भोला थी उथंदा, सूअर बणजी उथंदा। किरिया त माण्हू थी उथंदा त भोला, बांदर ऐं सूअर बणजी उथंदा। क़िरदतन व खनाज़ीर, भोला बणजी उथंदा, सूअर बणजी उथंदा। बिइस्तिहलालिहिमिल महारिम, छो त उहे हराम शयुनि खे हलाल सम्झंदा। शराब हराम आहे न, हे मज़े सां पीअंदा, पींग चाढ़ींदा, जाम टकराए शौक़ सां पीअंदा। पराई औरत खे ॾिसण हराम आहे, हे परायूं औरतुनि खे नचाईंदा, बेहयाई जा कम कंदा, उनखे गुनाह न सम्झंदा, हराम खे हलाल सम्झंदा। साईं फरमाईंदा वत्तिखाज़िहिमुल क़ैनात, उहे ॻाइण वॼाइण वारियूं औरतूं बीहारींदा, औरतूं नचंदियूं, ॻाईंदियूं, वॼाईंदियूं, हे वेही ॾिसंदा। मूंखे त हैरत लॻी आहे, कल्ह हिकिड़ो लाहौर में अलाए पंजाब में कहिड़े शहर में को जलसो थियो आहे, माई थी तकरीर करे ऐं मौलवी मुफ्ती पीर वेठा था ॿुधनि। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे इन मौलवियुनि जे लाइ, ॿुॾी मरण जो मक़ाम आहे इन आलम सॾाइण वारा, पीर सॾाइण वारा, रन जे अॻियां मुंहुं खोड़े ॾिसनि था पराई औरत खे बीठा, हू तकरीर थी करे, मौलवी ताड़ियूं था वॼाइनि। मूं पाण वीडियो ॾिठी आहे। ही आलिम आहिनि, ही इल्म तोखे इहो थो सेखारे त तूं ईअं पराइण औरतुनि खे वेही निहार। मदीने वारे साईं फरमाइनि नज़रतु सहमुन मस्मूमुन मिन इसहामिल इब्लीस, पराई औरत खे ॾिसण निहारण शैतान जे तीरनि मां ज़हर आलूदा तीर आहे जेको दिलनि में चुभी पवंदो। पराई औरत खे ॾिसण हराम आहे, पराई औरत जो आवाज़ ॿुधण हराम आहे। साईं फरमाइनि था जॾहिं औरतुनि जो ॻाइण वॼाइण उन्हनि जा आवाज़ ॿुधंदा, उन्हनि ते झूमंदा, उन्हनि लावो लाभ में हूंदा, सुम्हंदा त इंसान हूंदा, उथंदा त भोला ऐं सूअर बणजी उथंदा। साईं फरमाइनि था वबिअक्लिहिमुर रिबा, ऐं पंहिंजो शराब पीअंदा, व्याज खाईंदा, शराब पीअंदा, उन शराब ऐं व्याज जे करे अल्लाह ताला उन्हनि जूं सूरतूं बदिलाए छॾींदो। मुस्लमानो, गुनाहनि खां बचो, पंहिंजी ज़िंदगी खे सदोरो ऐं सजायो बणाइण चाहियो था त मुंहिंजे मदीने वारे जा सचा फर्मा बरदार थी वञो।
हुकुम हबीब जो मिले अमल कबो गालायो हुकुम मदीने वारे जो मिले अमल कंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मदनीअ जो दर केर छॾींदो मदनीअ जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो सूर हज़ार ओ यार अरबीअ जो दर केर छॾींदो सोने जो दर सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो सूर ओ सिर जी सैन बिलावल हणंदो किरंदा कंद हज़ार ओ यार किरंदा कंद हज़ार ओ यार किरंदा कंद मदनीअ जो दर केर छॾींदो सैयद जो दर आका जो दर केर छॾींदो सहंदो सूर हजरत साद मुस्तफा ते कलमो पढ़ियो आ जाल माव काफरियाणिया माव रोके सी ओ साद मोहम्मद जो दर छड दीन छडे जे तो अम्मा मुखे ॾाढी प्यारी आ ॾाढो वणी थी तुंहिंजो हर हुकुम मञंदुसि खिदमत कंदुसि चाकरी कंदुसि पर मुखे ईअं न चओ त को दिल पर मोहम्मद जो दर छॾे ॾिया ओ अम्मा सिर कुर्बान कंदुस पर दिल पर नबी जो दर न छॾींदुसि मुखा मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लोग रुसे त रुसे वो लख भेरा लोग रुसे ओ बिया सूर मिलिया त सही वींदुसि मदनी जे रुठो त मरी वींदुसि अरबी जे रुठो त मरी वींदुसि कन पंहिंजो पिरी तन पांद पुसे लख भेरा लोग रुसे त रुसे वो लख भेरा दुनिया रुसे परवाह न है मदीने वारो राजी हुजे सोनो नबी शल राजी हुजे मदीने वारे के राजी कंदो हां जेके नमाज न पढ़ंदा आयो से नमाज पढ़ो जनके का बुरी आदत है सत जेके हलाकत खेज गालियूं बुधायूं मां जेकने आदत आए त छडींदो बेन के भी रोकींदो हे मोहम्मदी पैगाम बेन तई भी पहुंचाईंदो तवा जो हिते अचण जो मकसद यो आ त कुछ सिखी कुछ पिराए मोटो न ता जो डन खपे न ता जा पैसा खपन न ता जो चंदो खपे बस मुजी गाल मञो अमल कयो मुजो ह्या ठरी पो हां अमल कबो अल्लाह करीम असा सबनी के अमल जी तौफीक नसीब कंदो सोने नबी जे दर जी गुलामी में जियारींदो गुलामी वारो मौत नसीब कंदो ही अज ताजो किताब आयो रब्बानी राज अजीब किताब पढ़ंदो ताजी दिल मदीने वाले साईं सा जुड़ी पवंदी यो किताब पढ़ो बियो किताब अल्फाज औलिया हे ताजो किताब आयो अल्लाह जे वलीयन जे लफ्जन दी तासीर खुदा जे दोस्तन जा लफ्ज केतरो पावर रखदा है मुझे पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुभानी जो किताब सिर्रुल असरार पीरान पीर दस्तगीर जा मुरीद हथ मथे गणो हड़ई पीरान पीर के मञो दा ए सोने दस्तगीर जो किताब तो सिर्रुल असरार आई ही किताब अरमगाने मक्का ही किताब पढ़ंदो जणो मक्को अखियुन सा दिसी आयो घर बैठे जणो मक्के जो दीदार कयो
मक्के में हिकड़ी एड़ी शय आ जेके उन ते ही हथ रखो जणो अल्लाह जे साजे हथ सां हथ मिलायो उहा ताके हिन किताब में मालूम थींदी मक्के जे अंदर केड़ियूं सुखड़ियूं केड़ा तोहफा मोमिनन के ज़ाहिरीन के मिलन था ऐं मक्के पाक वञण में केतरा फ़ाइदा नसीब थियन था ही किताब पढ़ो ऐं इहो पंहिंजे बच्चन खे पढ़ी ॿुधायो पंहिंजे घर वारन के भी तालीम ॾियो अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थे हिकु भेरो मां वरी मोहतरम मुकर्रम हर दिल अज़ीज़ मियां शफ़क़त साईं जो शुक्रगुज़ार आहियां ही सरदार जेके मामू खान मलकानी उन्हनि जे खानवादे मंझो आहिनि सरदार साहब जंहिंजो नालो तव्हां दुनिया में मशहूर आहे ऐं जत क़ौम जा सरदार आहिनि उन्हनि जे ख़ानदान मंझो आहिनि असीं खेनि हिन महफ़िल में फ़क़ीरानी महफ़िल में अचण ते ख़ुश आमदीद चऊं था साईं जो शुक्रगुज़ार आहियूं पाण कुर्ब जा कदम खणी आया अल्लाह करीम असां सभिनी खे शल मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी नसीब फरमाए हुज़ूर जे ॿुधल ॾेखारियल हुकुमनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब ख़ुशि आहियो ख़ैर आहे ठीकु आहे तव्हांखे बि ख़ुशि आमदीद भली करे आया माशाअल्लाह तव्हांखे असां इहो वीडियो में ॾिठो आहे माशाअल्लाह भली करे आयो तव्हांखे ख़ुशि आमदीद अल्लाह सलामत रखनि अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं कर या अल्लाह कर्ज वारनि जा कर्ज लाह बीमारन के शिफा नसीब कर दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातों माफ़ कर जेकी इन महफिल में हाजिर थिया आहिनि उन्हनि खे मदीने जी हाज़िरी नसीब कजा करीम रब जेकी दिलुनि में उमेदूं खणी आया आहिनि सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं फरमा असांजा हथड़ा ख़ाली न मोटा या अल्लाह जेके दिलुनि में आसूं उमेदूं आहिनि सभिनी जूं उमेदूं पूरियूं फरमा या अल्लाह असांजे सगीरन कबीरन मर्दन औरतुनि जे मथां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा करीम रब असांजे हीणे हाल ते रहम करम फरमा या अल्लाह बुरायुनि ऐं बेफरमानियुनि खां बचा सोहणे नबी जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमा हुजूर जी ग़ुलामी में जियार मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत वारी ज़िंदगी नसीब फरमा या अल्लाह दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचा आख़िरत जे अज़ाबनि खां बचा मदीने वारे साईं जी दरबारगाह बेकस पनाह जी हाज़िरी नसीब फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।